नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी आहे। बेड़ा सिटी खे ख़बर न, बेड़ा सिटी वेझो ॻोठ मंगू में ॻोठाणा तालिब हुसैन नाइच जो 3 ॾींहनि जो यावल ताज़ो गुलनि जहिड़ो मासूम ॿारो सॼण नाइच मुबैना तौर बेरिया जे सरकारी अस्पताल में PCG जे बचाव जो टुको लॻण खां पोइ शाम जो संदसि तबियत सख़्त ख़राब थियण बाद खेसि कंडियारो जे हिक ख़ानगी अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिथे ॿारो फ़ौत थी वियो। इन सिलसिले में फ़ौती ॿार जे चाचे ख़ालिद नाइच ॿुधायो त मासूम 3 ॾींहं जे ॼावल भाइटे सॼण खे घर वारा गुज़िरियल ॾींहुं सुबुह जो बेरिया जे सरकारी अस्पताल मां ॼमण जो पहिरियों टुको हणां आया त शाम जो ॿारे जी खे पहिरियां हल्को बाद में तेज़ बुखार सां गॾु सुको थी वियो। संदसि तबियत घणी ख़राब थियण सबबि खेसि कंडियारो जे ख़ानगी अस्पताल में इलाज लाइ खणी वियासीं, जिथे हिन राति देर सां दम धणी हवाले कयो। हिन वधीक ॿुधायो त ॿारो पैदाइशी तौर बिल्कुलु नॉर्मल हो। इन सिलसिले में मीडिया पारां राब्तो करण ते सिहत खाते टुकनि जे प्रोग्राम EPI जे तालका बेरिया जे सुपरवाइज़र मोहम्मद अयूब अजण ॿुधायो त PCG वाहिद बचाव टुको आहे जेको पाउडर फार्म में ईंदो आहे, जंहिंखे ठाहिण बाद 6 कलाकनि जे अरसे दौरान हणणो हूंदो आहे। इन टुके जे वाइल में 20 ॿारनि जा डोज़ हूंदा आहिनि। इन करे अहिड़े हसास वैक्सीन खे गर्मी जे दर्जे खां बि महफ़ूज़ करण ख़ातिर कोल्ड चेन बरक़रार रखण जी सख़्त ज़रूरत हूंदी आहे। इन करे अस्पताल जे अंदर ई ॿार खे अहिड़ी टुको हणण जो शीटूं ठहियल आहिनि। हिन चयो त ॿारे जी तबियत टुके लॻण बाद ख़राब थी आहे या हू पहिरियां कंहिं ॿिए मर्ज़ में मुब्तला हुजण सबबि फ़ौत थियो आहे। हिन जी जांच कराई वेंदी। सुपरवाइज़र मूजिबि हिन वैक्सीन लॻण मां ॿार खे तेज़ बुखार जो अचण जो को बि सबबु नाहे हूंदो आहे। पोइ बि हिन मामले जी मुकमल जांच कराई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।